औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। मेराज जो जिक्र कुरान में सूरह बनी इसराइल में आया, इते भेटा ही सरकार थो फरमा काकिया कासिद आयो राणे पास रमी चढ़ मीर मोहम्मद मुस्तफ़ा दोस्त दमदमी न को खौफ न खतरो न को गम गमी कोन्हे ॿियो करमी जहिड़ो तूं जहान में। दुनिया में जेके अल्लाह जा नबी आया सब शान ऐं मान वारा, पर असांजो नबी नबियनि जो सरदार इमाम ऐं अॻवान बणिजी आयो। ॿिया नबी मौजज़ा खणी आया, असांजो नबी सॻोरो पाण मौजज़ो बणिजी आयो। महबूब अरबी सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अणगणियनि मौजज़नि मां हिकु मशहूरु मौजज़ो मेराज पाक वारो सफ़र आहे, जो पाण बे नफ़्स नफ़ीस जिस्म अतहर समेत रात जे थोरे अरसे में मके पाक खां मस्जिद अक़सा ताईं ऐं मस्जिद अक़सा खां सतनि आसमाननि ताईं ऐं पोइ सिदरतुल मुंतहा खां बि मथे मकान खां ला मकान ताईं मलकूती सैर करे आया। इन सफ़र जो ज़िक्र रब करीम पाण पंहिंजो क़ुरान में बयानु फरमायो आहे। मूं अवां दोस्तनि अॻियां सूरह बनी इसराइल जी जेका आयत तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह करीम मौजज़ाना अंदाज़ में सफ़र मेराज जो ज़िक्र कयो आहे। हिन आयत जे थोरनि लफ़्ज़नि में मानाउनि जा समुंड समायल आहे। मेराज जो आगाज़, अंजाम, इब्तदा कंदड़ जी रिफ़त ऐं शान रब करीम बयान फरमाया। मेराज कराईंदड़ जी पाकीज़गी ऐं मेराज कंदड़ जी रिफ़त ऐं शान रब करीम बयान फरमायो आहे। क़ुरान पाक जो ही एजाज़ आहे त सिर्फ़ चंद लफ़्ज़नि में इसरारनि जा अणखुट समुंड समायल आहे। असरा मदीने वारे मीर जो हिकु अज़ीम सफ़र जो नालो आहे। जॾहिं कंहिं बि सफ़र जी ॻाल्हि कजे त ज़हन में सवाल उभरंदो त सफ़र छो कयो आहे, सफ़र कंहिं कयो, सफ़र पंहिंजी मर्ज़ीअ सां कयो वियो या कंहिं ॿिए जी मर्ज़ीअ सां। सफ़र किथां खां शुरू थियो, किथे ख़तमु थियो, सफ़र जी सवारी कहिड़ी हुई, सफ़र में छा छा ॾिनो वियो, सफ़र राति में थियो, ॾींहं में थियो, सफ़र जो ॾींहुं, तारीख़, साल कहिड़ो आहे, सफ़र केतिरे वक़्त ताईं जारी रहियो, सफ़र में साथी केरु हुयो, सफ़र में छा छा वाक़िआत रूनमा थिया। इन्हनि सभु ॻाल्हियुनि जो अजमाली ज़िक्र इन आयत पाक में रब करीम बयानु करे छॾियो आहे। रब क़ुरान में फरमायो सुब्हानल्लज़ी पाक आहे उहा ज़ात असरा बिअब्दिही लैला, जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे राति जे थोरे हिसे मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं, अल्लज़ी बारकना हौलहु, जंहिंजे इर्द गिर्द खे असां बरकतुनि वारो बनायो, ले नूरियहु मिन आयातिना, तां त असां पंहिंजे बाने खे के निशानियूं ॾेखारियूं। इन्नहु हुवस्समीउल बसीर, बेशक उहो ई ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। क़ुरान पाक जे हिननि लफ़्ज़नि में अल्लाह सुब्हानहु तआला उन अज़ीम सफ़र जो ज़िक्र फरमायो जेको क़ादिर मुतलक़ ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे लुत्फ़ ख़ास सां पंहिंजे अब्द मुक़द्दस खे अता फरमायो।